अस्सलामुअलैकुम। आवाज़ न्यूज़ सगत आऊं फरहा औरंगज़ेब ऐं मां आहियां ग़ज़ाल आबड़ो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। रूस खां गैस जी फ़रहामी लाइ मनसूबे ते कमु करण लाइ तुर्किया ऐं पाकिस्तान में इतफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी तुर्किया जे सदर रजब तैयब अर्दगान सां मुलाक़ात। बितरफ़ी लाॻापनि समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि शहबाज हाल में इजलास में वफ़ाक़ी वज़ीर मौलाना असद महमूद, सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण, डिवीज़नल ऐं ज़िलाई कामूरा तोड़े पीपी अॻवाण बि मौजूद। नेशनल हाईवे अथॉरिटी जे चेयरमैन पारां हाईवे जी तबाही बाबति ब्रीफिंग। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में गैसरो ते ज़ाब्तो न आयो। सखर वेझो सालेपट में 2 औरतुनि समेत 2 ॿारड़ा गैसरो विघे फौत। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 100 खां वधीक ॿारड़ा गैसरो सबबि सिविल अस्पताल दाख़िल। गैसरो जी वबाई सूरतहाल बाद ॿारनि जे वार्ड में बिस्तरनि जी खोट। बिरिया सिटी जे ॻोठ पिनियल मेमण वासिण औरत मलेरिया विघे फौत। 5 ॿारनि जी माउ नजमा ज़ाल अब्दुल्ला मेमण मूज़ी मर्ज़ विघे फौत थी। बिरिया सिटी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में मूज़ी बीमारियुनि विघे फौत थियलनि जो अंगु जार थी वियो। गुडू ऐं सखर बैराज वटि पाणी जा वहिकरा नॉर्मल थी विया। कोटड़ी बैराज ते विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकरो 1,67,548, हेठां वहिकरो 1,52,588 क्यूसेक। सखर बैराज वटि पाणी जो मथां वहिकरो 1,54,073, हेठां वहिकरो 1,52,842 क्यूसेक ऐं कोटड़ी बैराज वटि पाणी जो मथां वहिकरो 4,01,088 ऐं हेठां वहिकरो 3,86,293 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। पिंगरियूं में पुराण ढोरे खे लॻल घारो 19 ॾींहं गुज़री वञण बावजूदि ॿधिजी न सघियो। पुराण ढोरे खे लॻल घारो बंदि न थियण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में शटर बंदि हड़ताल। पिंगरियूं खां जुडो, नवकोट ऐं हैदराबाद रूटनि ते ट्रैफ़िक मुकमल तौर ते बंदि। खानपुर महर वेझो ॻोठ प्यारो लाशारी में जवाबदार मुमताज़ लाशारी वॾे भाउ एजाज़ लाशारीअ खे गोलियूं हणी क़तलु करे छॾियो। ज़मीन जी मालिकियत तां जवाबदार निंड सुतल वॾे भाउ खे गोलियूं हणी क़तलु करे फ़रार थी वियो। मक़तूल जो लाश पोस्टमार्टम लाइ खानपुर महर जे सरकारी अस्पताल आंदो वियो। ऐं ग़ौसपुर अंदरि अणॼातल हथियारबंदनि जी रिट बरक़रार। वधीक ॿजण अग़वा। ॻोठ वाहिद बख़्श बिजाराणी वासी मधु ऐं ॻोठ अशरफ बिजाराणी वासी गंदू टांवरी हथियारबंदनि हथां अग़वा। मुग़वियुनि जे वारसनि खे हथियारबंदनि जो फ़ोन भुंग तलब। मुग़वियुनि जे वारसनि तरफ़ां संदनि बाज़ियाबी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो।